अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड में छा सोडल जी ख़बर मुराद खे पइजी वेंदी आहे या दुश्मननि खे पइजी वेंदी आहे। सोडल पकड़ियो वेंदो आहे। आख़िर नेक्स्ट एपिसोड में छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तो जीअं तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अची सघे। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां सोडल त राति जो मिली वियो ऐं तव्हां ॾिठो हिते ड्रामे में पोइ केस में तव्हांखे ॿुधायो मूं राति जे टाइम ईंदो पीउ माउ सां मिलंदो। हाणे मिलियो बि सही असल में जेको आहे पीउ माउ खे चवंदा तूं हितां हलियो वञु क़समूं ॾींदसि तूं हितां हलियो वञु जिथे आई होॾे वञी रहो। हिते सभु तुंहिंजी रत जा दुश्मन ऐं रत जा प्यासा थी चुका आहिनि मुराद रहज़न वारा सभई। ऐं हू चवंदो उन असल मसइलो छा आहे सॼी कहाणी ॿुधाईंदा ईअं ईअं थियो आहे तोखां पोइ हिते। पोइ सोडल चवंदो न मां इन मसइले खे ख़तमु कंदुसि इन खे सुधारींदुसि सौट सां मिलंदुसि ज़िद कंदो लेकिन उनजा घर वारा उनखे मजबूर कंदा। होॾां अली ख़ान जेको आहे सम्झी वियो आहे त हीअ मूंखे पैसनि खां सवाइ कोन छॾंदा ऐं रहज़न वारा हाणे कहिड़े बि तरीक़े सां अली ख़ान खे ॻोल्हण जी कोशिशि कंदा। थी सघे थो इन्हनि खां रहज़न वारा अली ख़ान खे छॾाए ऐं मुराद जे हवाले करण ऐं पंहिंजे भाउ खे मथां छॾाइण में कामयाबु थी वञनि। अचण वारे एपिसोड में सोडल बि हाणे को न को किरदारु ज़ाहिर कंदो। थी सघे थो सोडल पकड़िजी पवे इन जो मुराद इन खे क़ाबू करे वठे। थी सघे थो धप पइजी वञे दुश्मननि खे ऐं होॾां वरी अली ख़ान जी धप बि कंहिंखे कंहिंखे पवंदी ज़रूरु। अहिड़े हिसाब सां अॻिते ड्रामे जी कहाणी वधंदी।